असां पंहिंजी पोईं वीडियो में अरगूननि जे हवाले सां इब्तिदाई अहवाल पेश कयो। अॼु जी हिन वीडियो में अरगूनी यलगार मुतालिक़ वधीक तफ़सील पेश करे रहिया आहियूं। अरगूनी फ़तह ऐं समन जी कमज़ोरी जी ख़बर गुजरात पहुती त जाम सलाहुद्दीन 10,000 जो लश्कर तयारु करे ठटे ते हमिलो कयो। हिन लश्कर में सम्मा, कच्छी, जाडेजा ऐं सोढा बि शामिल हुआ। फ़िरोज़ ही इत्तला मिलंदे ई सहवण हलियो वियो। शाह हसन अरगून खे शामिल करे फ़िरोज़ वरी हुकूमत वठणु चाही थे। जाम सलाहुद्दीन सां संदसि पुटु हैबत ख़ान ऐं फ़िरोज़ जो पुटु फ़तह ख़ान बि शामिल रहिया। ॿिन्ही धुरियुनि में सख़्त लड़ाई थी। इब्तिदा में हैबत ख़ान मारिजी वियो। उन बाद जाम सलाहुद्दीन ख़ूब लड़ाई करे ख़ुद बि मैदान जंग ते शहीद थी वियो। फ़तह ख़ान गिरफ़्तार थियो, जंहिंखे फ़िरोज़ जी मिंथ मेड़ ते माफ़ कयो वियो। हिन लड़ाई में ॿिन्ही धुरियुनि जो सख़्त जानी नुक़सान थियो। जाम फ़िरोज़ वरी लंगर ठटे ते हुक्मरान बणिजी वियो। जॾहिं त शाह हसन अरगून बाग़बान जे माछियुनि ते अची कड़कियो। माछियुनि जा तमामु घणा माण्हू क़तल कया विया। हिननि कारवायुनि बैदि अरगूननि उत्तर सिंध में फ़ौजी मुहिम जारी रखी। शाह बेग बाग़बान मां दिलजा करे सेवण जे क़िले जो मुआइनो कयो। हिन उते क़िले खे मज़बूत करण जा हुकुम जारी कया। उन बैदि पाण बखर तरफ़ रवानो थियो। बखर में अरगूननि सख़्त क़दम खया। बरोचनि जा 42 ॻोठ नास कया विया ऐं 47 दारे जा सरदारनि खे ख़तमु कयो वियो। शाह बेग अरगून खे जॾहिं सिंध जे कब्ज़े जो यकीन थियो तॾहिं हिन 5 सेप्टेम्बर 1522 ईस्वी में 13 शवाल 928 हिजरी ते कंधार जे क़िले जूं कुंजूं बाबर बादशाह जे हवाले कयूं। हिकु साल पोइ सन 1523 ईस्वी 929 हिजरी में अरगूननि मुहिब वतन सिंधी आलिम मखदूम बिलाल खे शहीद करे छॾियो। हाणे अरगूननि गुजरात जी फ़तह जी तयारी कई। बाबर जे ख़ुशाब पहुचण ऐं हिंदुस्तान जे फ़तह जे इरादे जी ख़बर जॾहिं शाह बेग खे पहुती तॾहिं सख़्त मायूस थियो। हज़ारे मेल लताड़े अचण ऐं कंधार खे छॾे सिंध खे फ़तह करण बैदि बि अरगूननि खे पंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ ॾिसण में न आयो। शाह बेग ॿिए मुल्क तौरु गुजरात खे मुंतख़िब कयो। गुजरात तरफ़ वेंदे शाह बेग अघामाणे में क़याम कयो, जिते 26 जून 1524 ईस्वी 22 शाबान 930 हिजरी ते फ़ौत थियो। 3 सालनि बैदि संदसि ताबूत मके मोकिलियो वियो। शाह बेग जे मरण बैदि शाह हसन अरगून नसरपुर में तख़्त नशीन थियो। उन मौक़े ते जाम फ़िरोज़ मुबारकबाद मोकिली, पंहिंजी ताबेदारी जो ऐलान कयो, लेकिन शाह अरगून ठटे तरफ़ पेशक़दमी कई। हिन लश्करकशी जो इत्तला मिलण शर्त जाम फ़िरोज़ शहर छॾे भॼी वियो। माणक वज़ीर ऐं फ़िरोज़ जे नाटी शेख इब्राहिम अरगूननि सां बहरी जंग कई, पर खेनि नाकामी थी। फ़िरोज़ कच्छ तरफ़ निकिरी वियो। मिर्ज़ा शाह हसन लंगर ठटे में ज़बरदस्त खून रेज़ी कराई। हिन वाक़े खां असरअंदाज़ थी हिकु मुअर्रिख़ लिखे थो त ख़ुदा ताला शाल मोमिन या काफ़िर खे बि अहिड़ो ॾींहुं न ॾेखारे। जाम फ़िरोज़ 50,000 जो लश्कर गॾु करे सन 1525 ईस्वी में चाचकनि ऐं राहिमनि जे आसपास में ज़ाहिर थियो। अरगूननि डिघे बहस मुबाहिसे बैदि फ़िरोज़ सां जंग जो फ़ैसिलो कयो। हिन जंग में ॿिन्ही धुरियुनि जा अटकल रुए 20,000 माण्हू मारिजी विया। जाम फ़िरोज़ परेशानी ऐं पशेमानी जी हालत में गुजरात ॾे हलियो वियो। शाह हसन हेठीं सिंध में इंतज़ाम ठीक ठाक करे उत्तर ॾे राही थियो, जिते माथेले, ओबाड़े, भट्टी वाहण ऐं मुल्तान ताईं मुख़्तलिफ़ वाहण
शहर ॻोठ ऐं कबीला संदसि ज़ुल्म ऐं बरबरीयत जो निशानो बनिया। उन करे हितां जे सवें आलिमनि, सूफ़ियुनि ऐं कारीगरनि गुजरात ऐं हिजाज़ मुक़दस ॾे लॾपलाण कई। सन 1535 ईस्वी में हुमायूं गुजरात ते हमिलो कयो। उन मौक़े ते ॼाम फ़िरोज़ गिरफ़्तार थियो ऐं पोइ खेसि हुमायूं जे हुकुम ते क़तल कयो वियो। उन रीति सिंध में समन जी सल्तनत जी पुॼाणी थी। उन बैदि ही ख़ितो 2 सदियुनि ताईं वरी ॾेही राज न ॾिसी सघियो।